अगूणो तालका नाज़िम ज़फ़र अली राजपरा जो BR टाइम न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद अली मंगीअ खे ॾिनल इंटरव्यू, जंहिंमें हुन चयो त दोस्तनि सां सलाह कई आहे, जंहिं बैदि फ़ैसिलो कयो आहे त पीपुल्स पार्टीअ जी ॾिनल दावत ते दोस्तनि ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां गॾिजी PPM में शमूलियत जे वॾे धूमधाम सां ऐलान कंदुसि। असां ॻाल्हायूं तव्हांजी महिरबानी BR टाइम वारे दोस्तनि जी दावत ते आयो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां 2001 खां वठी पंहिंजी नंढी सियासत खां शुरूआति कई आहे ऐं मां यूनियन काउंसिल चांहि सरेवान जो चेयरमैन बि रहियो आहे ऐं अलहमदिल्ला मां पंहिंजो तालके एरिया जो नाज़िम बि रहियो आहे। हिन अरसे में मां अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं माण्हुनि सां मां टच में आहियां ऐं हिन यूनियन काउंसिल ते या हिन इलाइक़े ते असांजे वॾनि जूं बि ख़िदमतूं आहिनि। असांजे ॾाॾे परॾाॾे जो जंहिं ज़माने खां वठी पाकिस्तान में सिंध में बल्दियात जो सिस्टम शुरू थियो आहे त हीअ यूनियन काउंसिल असां हिकु दफ़ा हाराई आहे, न त असांजी फैमिली वटि इहा यूनियन काउंसिल जी चेयरमैनी लाज़मी रही आहे। हाणे असुल हक़ीक़त इहा आहे जो असांजो शाह साहबनि सां वास्तो हुयो सियासी हिसाब सां 100 साल जो असुल गुज़री वियो। उन खां पोइ कुझु ॻाल्हियुनि जे करे मां जदो हिसाबनि सां उन पार्टीअ में शामिलु थियुसि। 14 साल मां उन्हनि सां रहियुसि ऐं मां पंहिंजी ईमानदारीअ सां सचाईअ सां उन्हनि सां रहियुसि। पर हाणे जॾहिं मूंते अवाम जो पंहिंजे दोस्तनि जो वोटरनि जो ज़ोर आहे त बाबा हाणे अहिड़े रस्ते ते हलो त जंहिं मां अवाम जा कम थियनि, अवाम जा मसइला हल थियनि वाटि ऐं अवाम जा तरक़ियाती कम माण्हुनि जा मसइला हल थियनि वाटि। हाणे मां 14 सालनि जे अरसे में एतिरो कमु न कराए सघियुसि जो हाणे माण्हुनि दोस्तनि मूंखे मजबूर कयो आहे त कंहिं सुठे रस्ते ते सुठी पार्टी में हलो। मां दोस्तनि सां सलाह सुवाल कयां वेठो, उन्हनि जो ख़्यालु इहो आहे त कंहिं अहिड़ी पार्टी में हलो जंहिं ते सिंध जो असरु हुजे ऐं जंहिं वटि सिंध जूं वागूं हुजनि ऐं उन इरादे ते उन ॻाल्हियुनि ते माण्हुनि सां मशवरा कयूं वेठा। इनशा कंहिं सुठे नतीजे ते असीं निकिरंदासीं ऐं कंहिं सुठी पार्टी वफ़ाक़ी पार्टीअ में असां वेंदासीं ऐं जॾहिं असां उते वेंदासीं त पोइ असां माण्हुनि जी दोस्तनि जी अवाम जी ख़िदमत सवलाई सां करे सघूं। के हिननि 5-8 सालनि में काफ़ी दोस्त अज़ीज़ क़रीब आहिनि, उन्हनि वज़न विधो पिए त तव्हां पीपुल्स पार्टी में अचो। मां पे सोचियो, इरादो पे कयो ऐं हाणे बि मूंखे पीपुल्स पार्टी जी क़यादत मां वटि आई ऐं मूंखे पंहिंजी पार्टी में अचण जे लाइ दावत ॾेई विया आहिनि। उन सिलसिले में मां उन्हनि खे इहो ई चयो आहे त मां पंहिंजे दोस्तनि सां वोटरनि सां सलाह कंदुसि। उन्हनि मूंखे हिन रस्ते ते हलण जो ख़्यालु ॾेखारियो। इनशा असां तव्हांखे पंहिंजो सुठी मोट ॾींदासीं। पार्टीअ में शामिलु थियण जो इरादो आहे त ज़रूरु दोस्तनि जेके दोस्तनि सां मां गॾिजाणी कयूं उन्हनि जो घणो ज़ोर शौक़ु उमेदूं आहिनि त साईं पीपुल्स पार्टी खां सवाइ का ॿी पार्टी हितां इलाइक़े जा मसइला हल न करे सघंदी ऐं तव्हां पीपुल्स पार्टीअ में शामिलु थियो। हाणे मां बि ज़ाहिर आहे अवाम सां गॾु आहियां, वोटरनि सां गॾु आहे। जेको पंहिंजो हू मूंखे पंहिंजो रस्तो ॾसींदा मां उन ते ई हलंदुसि।